1.5 साल थी चुको आहे जेको काज़ी शम्स बांबड़ जंहिं मंशा जे ख़िलाफ़ हिकिड़ी पोस्ट रखी ऐं मंशा फ़िरोज़ जेके बाअसर जेके MNA जा ख़ासि माण्हू आहिनि ऐं जेके मुसलसल घरनि ते चढ़ायूं नंढनि ॿारनि ते तशदद ऐं अगवा जूं जेके कार्रवाई कयूं आहिनि। पर असां उहा क़ौम आहियूं जो काज़ी शम्स शहीद थी वञे लाश रखी धरणो हणूं आहे, पर ज़िंदा साफ़ी जेको हक़ ऐं सच जो आवाज़ु आहे उहो जॾहिं उन जॾहिं एॾो हसा पेश अचनि पिया पर उन ते असां निकिरण लाइ उथण लाइ तयारु कोन आहियूं। रज़ामोहन खान में अञा ताईं अहिड़ो कुझु लाहेअमल कोन जुड़ियो आहे जो हिन साफ़ी सां इंसाफ़ थी सघे, पर अफ़सोस इहो आहे त अञा ताईं तशदुद न जारी आहिनि। जीअं जीअं अचनि पिया ॾींहं त केॾा घर में किरियो वञनि, केॾा ॿार अॻा कयो वञनि, केॾा भाइरनि खे तशदुद कयो थो वञे। हीउ ज़ुल्म आहे, भरभर जो राज आहे ऐं पुलिस जेकी आहे मुकमल वंगारी बणियल आहे, जेकी कोर्ट जे फ़ैसिलनि खे मञण लाइ तयारु कोन्हे, न केस दाख़िल करण लाइ तयारु, न साफ़ियुनि खे तहफ़ुज़ मिले पियो। असां भाउ इरफान खे सलाम था पेश करियूं जे साफ़ी काज़ी शम्स बांबड़ जेको ज़िंदा आहे उनजी मालिकी करे रहियो आहे ऐं जेको सुभाणे सॾु ॾिनो आहे ऐं रज़ामोहन खान वासियुनि ख़ुदारा शहीद थिए ओॾी महिल न, पर सुभाणे निकिरो इन काज़ी शम्स खे असीं हक़ वठी ॾियूं। ऐं वंगारी पुलिस जेकी मुहैया वारी जी केस दाख़िल करण कोन्हे उनखे मजबूर कयूं। जी कैलाश कोहली जे ॿधी करे जॾहिं रोडनि ते सीअनि में वेठा त उनजी FIR बि थी ऐं उन कातिल बि गिरफ़्तार थियो। ऐं असीं चऊं था त ज़िंदा साफ़ी खे बचायूं ऐं इन ज़ालिम मंशा फ़िरोज़नि खे गिरफ़्तार करण लाइ सुभाणे वधि खां वधि शरीक थी ॿधी जो सबूत ॾियूं। ईअं न सुभाणे काज़ी शम्स खे पोइ रोडनि ते बीठा हुजूं, अॻी असां पंहिंजे बहादुर साफ़ी खे बचायूं।